अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज़ सिरा कूंजन न्यूज़ में सभिनी खे भलीकार चऊं था। कूंजन न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। ठट्टो मां GM जोखियो जे रिपोर्ट जे मुताबिक़ ठट्टो जे ज़िले इंतज़ामिया पारां DC उस्मान तनवीर ऐं SSP डॉक्टर इमरान जी सरबराही में इजलास मुनक़िद कयो वियो। इजलास में कोरोना वायरस जे फैलजण जे ख़दशे सबबि ईद जे मौक़े ते ठट्टे जे तफ़रीह ऐं सियासी मागनि ते माण्हुनि जी आमद ते पाबंदी लागू करे छॾी। जॾहिं त पूरे ज़िले में शाम 6 वॻे खां बाज़ारूं ऐं मार्केटूं बंदि रखण खे यकीनी बणायो वेंदो। दुकानदार मास्क जे इस्तेमाल खे यकीनी बणाइनि ऐं ग्राहकनि खे बि मास्क इस्तेमाल करण जी हिदायत कनि। मस्जिदनि, इमाम बारगाहनि ऐं ॿियनि इबादतगाहनि में इबादत दौरान SOP जो ख़ासि ख्यालु रखियो वञे। होटलनि ऐं रेस्टोरेंट्स में खाधो खाइण ते पाबंदी हूंदी, सिर्फ़ु होम डिलीवरीअ जी इजाज़त आहे। जॾहिं त पुलिस ऐं रेंजर्स गॾिजी SOPs ते अमल दरामद खे यकीनी बणाईंदियूं ऐं शहर ॾांहुं ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे मास्क पाइणु लाज़मी हूंदो। इजलास में ताजिर इतिहाद ज़िले सदर डॉक्टर कामरान कुरैशी, हाफ़िज़ अब्दुल बास सिद्दीकी, मौलवी यामीन जमारी, नादिर हुसैन, अमीर खानी, मौलवी अहमद सुमरो, डॉक्टर अब्दुल हुसैन शाह समेत मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जी शख़्सियतुनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो कूंजन न्यूज़।